सलाम नाज़रीन, मां आहियां शेरियार कीरियो ऐं तव्हां ॾिसो पिया मोटिवेशन थ्रो स्टोरीज़ जी पहिरीं कहाणी खां पहिरियां जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां चैनल सब्सक्राइब करियो। अवां अंधे ऐं मंडे जी कहाणी ॿुधी हूंदी। जंग में बाहि लॻी वई। अंधो भॼी सघंदो हो पर ॾिसी कोन सघंदो हो। बाहि लॻल जंग में अखियुनि बिना डोड़ण मौत खे सॾण जे बराबरि हो। मंडो ॾिसी सघंदो हो पर हलण संदसि वस में कोन हो। अहिड़ी अखियुनि जो कहिड़ो फ़ाइदो जॾहिं टंगियूं न हुजनि। ऐं अहिड़ी हालत में उन्हनि हिकु हरफ़्त सोची। उन्हनि पंहिंजी जान बचाए। उहो तरीक़ो कहिड़ो हो? तमामु सादी ॻाल्हि आहे। अंधे मंडे खे कुल्हे ते रखियो। हीअ अंधे ऐं मंडे जी कहाणी न आहे पर हिमत ऐं आगाही जी दास्तान आहे। जेकॾहिं को ज़ाल जी जंग में लॻल बाहि खां बची निकिरणु चाहे थो त उनखे हिमत जे कुल्हे ते आगाही खे विहारे वञिणो पवंदो। आगाही अखि जो दर्जो रखे थी। हिमत जे ज़रिए अव्हां हली फिरी सघो था पर आगाही अव्हां खे उहो ॿुधाए थी त अव्हां कहिड़े पासे वञी रहिया आहियो। उमेद आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। कमेंट में पंहिंजी राय खां आगाह कंदा। शुक्रिया। सलाम नाज़रीन।